नहीं ना बाबू पे सुने ही कौन मां ही जो है दुनिया लोकेशन भी है मां ये घर की लोकेशन बस छा ॿुधाए फौजिया मूंखे वॾो फाइनेंसर मिली वियो आहे हिकिड़ो बाक़ाइदे फिल्म थो ठाहियां वरी ज़बरदस्त सिनेमा जी भला झूने फिल्म में मुझे लायक करो किरदार है तू पक्की हीरोइन है हीरोइन तू मां बाकायदे मां हीरोइन हाँ तू पैनल ते मुझे तो पर थोड़ी मतलब रिहर्सल करनी पवंदी थोड़ी उनमें गाना वाना भी है ये तो फिक्र ही ना कर अच्छा एड़ा जोर दिखानी है आजकल बड़ा अदाकार हैं बात हां सॼो गुलिस्तान जोर ॾेखारींदी मां गुलशन इकबाल ॾिसणु चाहिए बस ठीक है पोइ तैयारी कयूं था रिहर्सल कयूं था हिकिड़ो गानो आहे हुन में ईअं सम्झ तूं हेमा मालिनी आहे ठीकु आहे तोखे गानो चवणो आहे ऐं मां गब्बर सिंह थी अमजद खान इंडिया वारो मां त अमजद गुल सुमरे जी ॻाल्हि सोने फिल्म की बात करी हा वही उन जहिड़ी डांस करणी आहे तोखे ठीकु आहे अमजद खान थी वेंदुमि बाक़ाइदे मां गब्बर सिंह हाँ ठीक है पर वो मसलो इहो आहे वो हंटर किथे वियसि हुन पाण सॼी फिल्म पंहिंजे बेल्ट ते कढी मां ॾिसां त कुझु प्राप्त खणी थो अचां हंटर त आहे कोन असां मुझे लगा कर बात हमारा नथो मिले प्राप्त करो न सामने वो बोलिया तो कुछ बेल्ट को बोलिया तो काट तो हे तिजोरी भी के कम ये सही है ये खबर पवंदी सिंधी डायरेक्टर आहे तो ये है शमिया बहुत जोर है इन पैरों में है बहुत जोर है पैरों में तो नाच के दिखा जब तक तेरे पैर चलेंगे इसकी सांस चलेगी नाचो नाचो बहुत जोर का नाचो तो ले कानून तो ले बहुत इंसाफी है अरे वो सांबा लगा जरा गाना अरे जल्दी करो हराम जादू डरता नहीं मोबाइल को कल बच्चे सीन में यार विच में अल्लाह सीन क्या क्यों थे यार फिल्म जो रिहर्सल किए थे रिहर्सल थी जो बस ये बात है बाकायदे वाह हिमा मानी ॾाढी आहे जो शौक़ थी अदाकारी जो पंजाबी अदाकारी जो करो तो ये है ठाकुर का फौजी है हाँ ये है ठाकुर का फौजी लगता है ठाकुर ने हिजड़ों की फौज मंगाई हाँ हाँ हिजड़ों की फौज मंगाई हाय हाय हाँ असांजो भाउ ॾिसे न बूट ये सद सड़ी सड़ी शूटिंग करे ये थी न तो सोनो हूंदो
यार वो तो कीड़े में कीड़ी थी। अरे हे दिया बसंती कुत्ते के सामने नहीं नाचना। हाँ सही है बसंती, इन कुत्ते के सामने नहीं नाचा, बाकी गधा के सामने नाचा। यार तू सही सीन खराब करे छड़िया के तेरे मुझे है का तो आंदो तू असल में वो अंडर खपल हो बेच मिले कोन पियो ओहो ये करे तुम्हें पहले तू कड़िया। अरे ला कल्ला नट्टा मां समझो तो यो नाम तो मुझे की गिरिया नहीं है तो सिर्फ दो मां तुहानी यो नाम बजे तमाम सा ये के साथ नाम निकल ये भगो तो मां ही भगो ये तू ही मां हमदार माफ कर मुझे भा मां बिचवा मां लोड़ी छो बदिया। अच्छा कमाल तो तुझी मुझो तो मुंह में घर वाले दे सका पायो पर हम इतना बुझा में जो निमक मुंह में निमक छड़ायो थे। मुझा बुजुर्गो मुझा भाइयो ऐं उन्हनि सभिनी जूं भेनरूं वोट उनखे ॾियो जेको तव्हांजा मसइला हल करे। ॾिसी पर चश्मो बि न वरितो आहे, हालांकि 2 नंबर लॻंदो आहे। असली ॻाल्हि ॿुध आज़माइलनि खे ॿीहर न आज़मायो। वोट मूं मिसकिन खे ॾियो, इहो यादि आहे। मां तव्हां ग़रीबनि खे ग़रीब कानून ठाहे ॾींदुमि जंहिंमें घटि में घटि 5,000 घर हूंदा ऐं उहे हुन में जेको घटि हूंदा उनखे छा चइबो आहे अटैच बाथरूम इम्प्रूवमेंट अटैच बाथरूम हूंदा ऐं तव्हांखे उन कानूनीअ में और तुंहिंजे लाइ मैटरनिटी होम अलॻि मर्दनि लाइ अलॻि। तूं मुंहिंजो सलाहकार थी जाए तोखे ॿ ठाराए ॾींदुमि पंहिंजे लाइ पर्सनल। मुंहिंजा ग़रीब भाइयो तव्हांजे कानूननि में मां बिजली हलाए ॾींदुमि, पोइ भले कुंडी हणण मुंहिंजो कमु न आहे। तव्हांजे कानूननि में मां गैस जो त चवाइदो कयां नी यार। तव्हांजे घर में बिजली अचे जो ख़र्च खे हलाए कुंडीअ ते ॿार न ॿुधाइजे बाबा में कमु कंदो आहे छा? कीअं तोखे ख़बर पई? पकड़ त सऊदीअ में आहे, मां पकड़ हिते कान रखी आहे। तकीर यादि करण ॾे, यादि कर यादि उन में मस्जिद बि हूंदी, मवाली निकिरी वियो। तव्हांजा ॿार हेॾे नंढा नंढा ॿार जेके माफ़ कजो, मां सभिनी खां माफ़ी थो घुरायां। मां तोखे वठी हलां 50 मस्जिदियूं हिकिड़ी खीची मैखानो मूंखे ॾेखारियो, कलाकु पूरो घुमाईंदो मूंखे मैखानो ॾेखारे हिकिड़ो मैखानो मां ठाराए ॾींदुमि। इहो सेंसर जो मकान नोट में मिलियो सम्झो। तव्हांजा ॿार जेके नंढड़ा आहिनि हो न ॿारनि खणंदो वञा उहे न। तव्हांजा नंढड़ा नंढड़ा ॿार पढ़ी वॾा थी ऑफिसर थींदा, पोइ छा आहे? हा उन्हनि खे नौकिरी ॾींदुसि ऐं नौकिरियूं ॾेई गुरबत ख़तमु कंदुसि, न थिया त ग़रीबी ख़तमु कंदुसि। तव्हांजे शहर में मां पाण पी करे सीसीटीवी हूंदी आहे, सीसी ब्लॉक इहे जेके बि आहिनि मां पाण ठाहे ॾींदुमि। जे घणा वधी आहे त मज़ूर घुराए बि ठाराए ॾींदुमि ऐं तव्हां जूं खिचियूं गुलो गुलज़ार कंदुसि। ताईं रहे हिते न जो तारीफ़ इहो मुंहिंजो तव्हां सां असली वाइदो आहे। ईअं लॻे तकलीफ़ आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हल्के जे लाइ बि सखावत जा दरवाज़ा खोले छॾियो, भाउ जे लाइ 50 रुपयो न थिए। हिकिड़ो 50 रुपयो ॾे त मां धमोणी इहो ख़राब कमनि जे लाइ मां न ॾींदो। मां पाण चाहियां थो त मुल्क मां मनशियात जी लानत ख़तमु कयां। हिकिड़ो ई मवाली भाउ इहा बि लानत ख़तमु। जंहिं महिल निकिरूं था मुंहं में लानत लॻी पई आहे, वञो कान्हे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इहे जेके तव्हां सियासतदान कूड़ हणंदा आहियो, हा इन कूड़नि जे करे तव्हांजे मुंहं मां निमक छॾायो। निमक इन जे करे छॾाए विया जो सभु असां शुगर पेशेंट थी विया। मिठा आहियूं असां।
मूंखे त ज़हर थो लॻे तुंहिंजे भाउ वटि खिलंदो बि आहियां इहो दादा नवाज़ी ॻाल्हि ॿुध जी तकीअ खे छॾे चल जेसी ताईं आवाम सां चार पूर न हा। अस्पताल जो आसरो जेके पंहिंजो इहो मस्जिद जो आसरो हर तबके जा माण्हू तेसिताईं लामात नथो मिले तकिड़ो हुजो बि नथा कनि माना इहो महसूस थियो त सियासत हले कूड़ ते थी ऐं न त तूं बाक़ी छा सम्झो आहे एतिरा कूड़ न ॻाल्हायो माण्हुनि सां माण्हू सम्झी विया त सुभाणे तव्हांजी बीती हुजे माण्हुनि जा हथ हुजनि चुप करे हिते भितनि खे बि कन हूंदा अथई मता असांजे मुखालिफ़नि खे ख़बर पए त तूं भाउ थी करे मुंहिंजे घर में मुखालिफ़त करे अॻे इहो मुंहिंजे नथा चवनि सभा रोज़ त असांजे ख़िलाफ़ जुलूस कढनि छॾे निकाले 50 दे मोतबर थियो आहे अरे मां पाण इन जुगाड़ में आहियां त पैसा काढो वञा जेसि ताईं बाबा खे प्लाट जा पैसा नथा मिलनि तेसि ताईं मां व्याज खणी बि इलेक्शन विढ़ंदुमि मुड़ुस ॾींहुं मुंहुं ॾींदुमि हा अहिड़ी ॻाल्हि तूं करी व्याज खणी हा, खणो। तोखे ख़बर आहे त इस्लाम में व्याज हराम आहे व्याज ॾियण वारो वठण वारो ॿई लानती आहे तूं व्याज सुभाणे असांखे पिनाईंदी छा हे व्याज असां घर खपायूं पंहिंजो वाह रे वाह असांजो आसरो आहे मैखानो खोलींदा जाई थो वॾा पोइ पैसा आहिनि कोन वक़्तु कीअं कयां हिकिड़ी ॻाल्हि मां सलाह ॾियां दे अॻोड़ी भली सलाह ॾिनई पहिरियों 50 रुपयो ॾे पोइ 50 तुंहिंजो थियो ॿियो ख़र्चु न कराइजांइ सलाह ॾे 50 रुपयो मुंहिंजो त 100 रुपयो ॿियो ख़र्च करिणो अच्छा कीअं हा सलाह भली आउं ते पथर रखी कयो भेनर ठाराए 100 रुपए में हा आउं ठॻे थो हा भेनर ते छा लिखायां भेनर ते लिखाए त मस्जिद ज़ेरे तामीर आहे चंदो ॾेई सवाबेदारनि हासिल कर महीने में लखे रुपया थी वेंदई पोइ वर्क कर ये माना तूं मूंखे हो सलाह थो ॾे त मां भले लाड़काणे जो आहियां पर हितां 4 शहर टपी वञी पोइ नंढड़ो ॿार फासाए एक्सरे खणी चवां हिनजे दिलि में सोराख़ आहे हिनखे दवाउनि जा पैसा ॾियो माना मां पिना हा तोखे छा यार मां पिना माना तोखे शर्म नथो अचे मूंखे इहा सलाह थो ॾे मां शर्म न ईंदो मूंखे बि कहिड़ो तूं मोच कर तुंहिंजा लीडर फिरनि था पिया वॾा जन वाइदो कयो असां कर्ज़ो न वठंदासीं कंहिंखो बि असां ख़ुदि कफ़ील आहियूं उहे जहाज़ में किस्तो खणी था तोखे त शर्म थो अचे तूं कहिड़ो मोतबर आहे चङो थियो तूं इहा पाण मयार लाइ न न वॾे जे नक्शे क़दम ते हलणो पवंदो असांखे न न तूं कहिड़ो शायदि खाकान अब्बासी जो पुटु नालो अची वियो नालो अची वियो पाण नथो अचई अच्छा चङो थियो इहा सलाह ॾिनई हिन जे बारे में मां सोचियां नथो बल्कि अंदरूं पैसा खणी हाणे ई भेनर थो ठारियां तूं हेॾो ॾिस कयां हा 50 रुपए जो ॾिनी वञ न ॿुध हा हिन लाकर में 50 कढी वठ न त हे अबे जी तिजोरी भञी वठंदुमि अरे निभागा काठी जी फिर जा लाकर में रुगो जूता पया तारीख़ जा 2 किताब खणियूं टोटल 50 रुपए मिलियो ये त असांजे माण्हू जो ज़ौक़ आहे किताबनि सां हक़ ते न पढ़ियासीं न असां बाबे खे त जीवाणु कुटियो न कोई सभु कसरूं कढी अथई बाबे खे बि सभु जॻहियूं ॾिठल आहिनि जॻह ॾिसी ॾिसी कुटियो ॻाल्हि ई न आहे मन जे लाइ त ई क़ुर्बानी ॾियणी पवंदी आहे बाबू हा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे पागल आहे न गरीब माण्हू हर को खुश थी शाबाश वाह जे धंधे के लोगों के वाह जे धंधे के लोगों अल्लाह बतो वो समझो तो मुझे औलाद जवान थी मुझे सहारो था मुझे उम्मीद से पानी फेर हाँ छा कयो बाबा मां भई फिल्म तो ठाया हिकिड़ो चीटा कयो असां ॿुधायां थो हुनखे हा अरे कुछ क्यों वञा बची गई तू बची गई बेचारा तो मुझे कबर वाली फोटे उसके मुझे पूरे झटके थे उनजे लाइ बि अबू बकर में तुंहिंजी जॻह ॾिसी छॾी आहे बाक़ाइदा तुंहिंजी हीअ ख़बर तयारु थींदी कुतबो लॻो पियो हूंदो उन मथां शेर लिखियो पियो हूंदो अॼु न ओताकनि में तालिब तवारीन जेके ॿार पढ़ाइनि मास्टर